बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ हक़ मौजूद मुंहिंजी शुरुआत सिंध जे पाक नाले सां हमेशह जीअं रोज़ एक नए अंदाज़ में नए आवाज़ सां गॾु तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सिंध आवाज़ में तव्हांजे पंहिंजे मेज़बान माजिद अली कुरेशी सेवाणी सां गॾु अॼु असां ॻाल्हि कंदासीं वज़ीर आला सिंध जे पंहिंजे शहर सेवण जी, जिथे सिंध जे सूफ़ी अज़ीम बुज़ुर्ग हज़रत सखी लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं दरगाह लाल शहबाज़ कलंदर जे अपोज़िट में VIP ज़ोन में, जिथे दरगाह लाल शहबाज़ कलंदर ते ईंदड़ हज़ारे अक़ीदतमंद ज़ाइरीन जे लाइ हिकु ख़ूबसूरत रेस्ट हाउस बणियल आहे, ठहियलु आहे, पर जेको अफ़सोस हिन वक़्तु बदहाली ऐं जेको आहे हंधा हंधा भॼी ऐं जेको आहे खंडरात जो शिकार थी चुको आहे। इन हवाले सां हिन रेस्ट हाउस खे ठाराइण में हिकु वॾी कोशिशूं सेवण जे मक़ामी माण्हू अकबर सेवाणी जूं, जिन जी काविशुनि ऐं कोशिशुनि सां ही गवर्नर सिंध मियां मोहम्मद सूमरो जे दौर में 2002 में ही रेस्ट हाउस जेको ठहियो वियो, जंहिंमें गुसल खानो उन खां अलावा हिते रिहाइश गाह बि मौजूदु आहे, पर अफ़सोस जो 8-10 साल गुज़रण खां पोइ ही जेको रेस्ट हाउस आहे हिन वक़्तु खंडरात जो शिकार थी चुको आहे ऐं हंधा हंधा भॼी चुको आहे ऐं हिते जेको आहे सफ़ाई सुथराई नज़र नथी अचे ऐं ही जेको आहे हिन वक़्तु मवालिन जो डेरो बणियल आहे ऐं हिते जेको आहे मवालिन जूं सुयूं सिगरेट ऐं उन खां अलावा गोरियूं बि मौजूदु आहिनि ऐं हिते गंदगी ऐं हंधा हंधा ही जेका बिल्डिंग आहे भॼी पई आहे। इन हवाले सां वधीक हिन रेस्ट हाउस में जेको आहे ठाराइण में जीअं वध खां वधि कोशिशूं कयूं अकबर सेवाणी, उन्हनि खां पुछंदासीं दादा ही छा वजह आहे जो हिन रेस्ट हाउस जी अहिड़ी हालत आहे? अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर अर्ज़ ही आहे त मोहम्मद मियां सूमरो जॾहिं 2002 में गवर्नर सिंध थियो, वंड हितां मिलियसि बादशाह कलंदर जे दर तां, उन मूंखे चयो त हिते सेवण में कहिड़ा माना तरक़ियाती कम कराइजनि, छा तव्हांजो मक़सदु आहे? मूं चयो साईं मुंहिंजो मक़सदु इहो आहे जेके ज़ाइरीन अचनि था ॿाहिरां, छो त ही लाल शहबाज़ कलंदर जो शहर सेवण शरीफ़ इंटरनेशनल शहरनि में शुमार थो थिए, ॿाहिरियां माण्हू अचनि था, पाकिस्तान जे कुंड कड़छ मां अचनि था। मूं चयो साईं हिते मुसाफ़िर खाने जी ज़रूरत आहे, वुज़ू खानो असां वटि न आहे, वुज़ू खाने जी ज़रूरत आहे, वॉशरूम वग़ैरह न आहिनि, उहो उन जी ज़रूरत आहे। पोइ ही असां जॻह सिलेक्ट कई। 2002 में ही असांखे साहब माना मोहम्मद मियां सूमरे ही असांखे ठहिराए ॾिनो। उन खां पोइ चेयरमैन सेनेट थियो, वज़ीर आज़म पाकिस्तान थियो, एक्टिंग प्रेसिडेंट बि रहिया आहिनि। साहब खे सभु जेको वंड मिलियो बादशाह कलंदर जे दर तां ई मिलियो ऐं तमामु मुतक़द माण्हू हुआ। जॾहिं हू हिते हूंदा हुआ त जॾहिं दरगाह ते ईंदा हुआ त हिते मुसाफ़िर खाने ऐं वुज़ू खाने जो ज़रूरु हिते माना विज़िट हूंदो, तमामु फस्ट क्लास नमूने सां हलंदो, मुसाफ़िरनि खे सहूलियत हूंदी, रहाइश जे लाइ शेड ठहियल आहिनि। हाणे ॾिसो था हंधा हंधा ॾरी विया आहिनि औकाफ़ जी नाअहलीअ जे करे, माना इहो सॼो तव्हां पाण इहे ॾिठो आहे, वॉशरूम वग़ैरह सर अचो मां तव्हांखे विज़िट करायां थो। वॉशरूम बिल्कुलु ख़तमु थी विया आहिनि, ही टाइलूं हर ॻाल्हि, मतिलबु हेॾा केरु औकाफ़ जो सर तवजो ई न आहे। औकाफ़ डिपार्टमेंट, सेक्रेटरी औकाफ़, मिनिस्टर औकाफ़ अचनि था, ज़ियारतूं करे हलिया था वञनि। सर ही मेन गेट आहे, ही मेन गेट हूंदो, तमामु फस्ट क्लास हूंदो। हाणे हे कब्ज़ा खोर माफ़िया ॿिन्हिनि पासे हुननि दुकान अॾे छॾिया आहिनि ऐं हिन खे बिल्कुलु चारो तरफ़ हिन खे बंदि करे छॾियो अथनि, हालांकि VIP ज़ोन में शामिलु आहे ऐं तमामु माना ज़बरदस्त हूंदो। हाणे ही माण्हू हिते पेशाब कयो था वञनि, लेट्रिन कयो था वञनि ऐं तमामु मूंखे ही मुसाफ़िर खानो ॾिसी मूंखे तमामु ॾुख थो थिए ऐं मां साहब खे बि रिक्वेस्ट कंदुसि, मोहम्मद मियां सूमरे साहब खे, वज़ीर आज़म पाकिस्तान खे, चीफ मिनिस्टर सिंध खे, त ही तव्हांजे शहर जे लाइ, ही ज़ाइरीन जी सहूलियत जे लाइ हिते असां हेॾी महिनत करे ठाहिरायो आहे। अच्छा, मोहम्मद मियां सूमरे साहब इलेक्ट्रिक वाटर कूलर मां लॻाया गोल्डन गेट ते, अहमद मियां सूमरे साहब जे नाले सां, डॉक्टर मंसूर जे नाले सां उहे इलेक्ट्रिक वाटर बि गुम थी विया हलिया। उन खां पोइ ॿियूं हिते जेकियूं बि सहूलियतूं हुयूं, एसियूं वठी ॾिनमि ज़ाइरीन जी सहूलियत जे लाइ, उहे गाइबु। ही कहिड़ो तरीक़ो आहे? ही त माना तमामु मूंखे अॼु ॾुख थियो आहे, तकलीफ़ थी आहे। मां मिनिस्टर औकाफ़ खे रिक्वेस्ट कंदसि त फौरी तौरु हिन जी माना कानूनी वे में जांच कई वञे ऐं जेके बि इंटेलिजेंस इदारा आहिनि उन्हनि खां हिननि जी रिपोर्ट कई वञे त भाई आख़िर हिन में इन्वॉल्वमेंट आहे कंहिंजी, मैनेजर जी आहे, सेक्रेटरीअ जी आहे, चीफ एडमिनिस्ट्रेटर औकाफ़ जी आहे, एडमिनिस्ट्रेटरी आहे, जेके बि आहिनि। सर ही गंद किचरा, ही जेॾीमहिल बरसाति पए थी त हिननि जी माना सफ़ाई सुथराई कान्हे का, इन जे करे हे सॼो माना टाइल वग़ैरह वेही वियो आहे। लिखियल आहे मर्दाना बेतुल ख़्वा विज़ू खानो, बिल्कुलु ही मर्दानो आहे
ऐं हुन पासे लेडीज़ जो आहे। अचो हिन जी हालत ॾिसूं। हा बिल्कुलु अचो सर। हेठि कैमरा जी अख सां ॾिसंदा हलो। ही सर ही छितियूं माना हंधा हंधा ॾरी वियूं आहिनि ऐं हे वुज़ू खानो ठहियलु हूंदो हो। ही वुज़ू खानो हूंदो हो। ही टोटल मर्दानो वुज़ू खानो हूंदो हो। हेॾां वॉशरूम वग़ैरह हूंदा हुआ। तमामु सफ़ाई सुथराई जो माना हिते बंदोबस्तु हूंदो हो। ही मर्दानो ठीकु आहे न साईं। हे ॾिसो हंधा हंधा ॾरी वई आहे। अहिड़ी बिल्डिंग करोड़े रुपयनि जी लागत सां ही जेकी तइमीर थी आहे त ही त मूंखे तमामु ऐं सेवण जे सगारनि धुरियुनि खे मां इहा रिक्वेस्ट कंदसि त महिरबानी करे सेवण में जेके बि ज़ाइरीन वग़ैरह अचनि था उन्हनि जी सहूलियत जे लाइ जेकॾहिं का माना असांखे मुख़ैर हज़रात उहो या हुकूमत सिंध या हुकूमत पाकिस्तान जेके बि कमु कराए थी त उन्हनि जी निगरानी त कई वञे न सर। हिते 24 कलाक हीरोइनिन जो अॾो लॻो पियो आहे ऐं चौधारी कब्ज़ाखोर माफ़िया हाणे ही आहे लेडीज़। हा हिन ते लिखियो पियो आहे मथां लेडीज़ जे लाइ बाथरूम आहे। बिल्कुलु बिल्कुलु सर। ही लेडीज़ जो वुज़ू खानो आहे ऐं ही लेडीज़ जो वॉशरूम आहे। अच्छा दोस्तो ही ॾिसंदा ही लेडीज़ जो विज़ू खानो आहे ऐं ही जेको आहे उन सां गॾोगॾु लेडीज़ विज़ू खानो ऐं हेॾां वरी वॉशरूम आहे जेको लेडीज़ जा ठहियलु आहिनि ऐं हिननि जी हालत ॾिसो। ही हालत आहे करोड़े रुपयनि जी ठहियलु बिल्डिंग आहे जेका हिन वक़्तु तमामु ख़राबु हालत में आहे ऐं हिते जेको आहे जिथे ॾिसो हीरोइनिन जूं सुयूं ऐं हिते हीरोइनिन जा जेके मवालिन जा जेके आहिनि कम ॾिसण में अचनि था पिया। हू जेको आहे हिते अची हीरोइन वापराइनि था, सुयूं हणनि था, इंजेक्शनूं हणनि था, गोरियूं खाइनि था ऐं जॻह जॻह ते हिते जेको आहे इहा हालत लॻी पई आहे। ऐं उनखां अलावा तमामु घणी गंदगी आहे ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु औक़ाफ़ इंतिज़ामिया जी नाहिली आहे जो हीअ करोड़े रुपयनि जी बिल्डिंग जेका आहे हिन वक़्तु वीरान हाल में आहे ऐं हीअ सिर्फ़ु ज़ाइरीन जे लाइ। ईअं न साईं लाल साईं ते हे साईं ॾिसो हे साईं इंजेक्शनूं हीरोइनिन मवालिन जूं पयूं आहिनि। हिन जे हुकूमत जी नाहिली आहे न सर। चीफ मिनिस्टर सिंध खे, गवर्नर सिंध खे, जेके बि इदारा आहिनि मां उन्हनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त ही असांजे महबूब मोहम्मद मियां सुमरे साहब जी कोशिशुनि ऐं काविशुनि सां असां इहा रिक्वेस्ट कई त ही ज़ाइरीन जी सहूलियत आहे हिते हिन खे फ़ाल कयो। हिन खे फौरी तौर माना हिन खे फंक्शन कजे ऐं हिते नगर खानो बि असां हलाईंदासीं। नगर खाने जे लाइ बि रोज़ हिते जेके ज़ाइरीन ईंदा उन्हनि खे नगर बि असां ॾींदासीं। साईं छा माना हिन खे औक़ाफ़ इंतिज़ामिया जेको आहे ठीके ते ॾिए जीअं जुतियुनि जा ठीका आहिनि, पड़नि जा ठीका आहिनि, नंगर जा ठीका आहिनि, हिन रेस्ट हाउस ते बि जेको आहे ठीको रखियो वञे प्राइवेट? सर उहा हाणे हुकूमत जी पंहिंजी माना मर्ज़ी आहे। असांजो मक़सदु इहो आहे त हिन खे फ़ाल कयो। जेकॾहिं तव्हां कंहिं ठेकेदार खे ॾियो था पर ठेकेदार बि अहिड़ो हुजे मुख़ैर हज़रात हुजे जेको हिते पाबंदीअ सां नगर वग़ैरह हलाए या मुसाफ़िरनि खे तंग वग़ैरह न थिए। ईअं न त मुसाफ़िर हिते अचनि आराम जे लाइ पोइ ॾियो 100 रुपया ॾियो 200 रुपया, छो त तमामु करप्शन औक़ाफ़ डिपार्टमेंट त तमामु माना हद खां वधीक चढ़ियल आहे। बसि मां रिक्वेस्ट इहा कंदसि त ही तव्हांजे साम्हूं आहे बिल्डिंग, महिरबानी करे हिन खे हिन ते तवजो ॾियो। त दोस्तो तव्हां हिते जे मौजूदु रहाइशी जंहिं ही कोशिशुनि सां कावशुनि सां मियां मोहम्मद सुमरो जे दौर में रेस्ट हाउस ठारायो ऐं ही करोड़े रुपयनि जी ठहियल जेको आहे बिल्डिंग आहे। अफ़सोस सां चवणो थो पए हिते ॾिसो पिया त गंद किचिरे सां ई भरी पई आहे ऐं लाल शहबाज़ कलंदर जे VIP ज़ोन में आहे ऐं उन सां गॾोगॾु मां तव्हांखे वरी हिते ॾेखारींदो हलां कुझु अहिड़ियूं शयूं जेके करोड़े रुपयनि जी लागत सां ठहियल त आहिनि पर अफ़सोस आहे जो ही हिन वक़्तु हंधा हंधा भॼी चुकियूं आहिनि। ही टाइल ॾिसो पिया लॻी पई आहे जेका मूंखे त ॾिसो तव्हां पाण ॾिसण सां ई ॾाढो ॾुख थो पियो पहुचे त ही जेकॾहिं तुंहिंजे ऐं मुंहिंजे दोस्त घर में हुजे हा लॻल त हिन खे रोज़ु पोचा बि लॻनि हा ऐं हिन जी साफ़ सफ़ाई बि थिए हा। ऐं ही सबील आहे जंहिं ते लिखियो पियो आहे सबील अब्बास अलमदार ऐं मुर्शिद लाल शहबाज़ कलंदर जेका हंधा हंधा ॾिसो टुटी पई आहे, जेका किचिरो गाह जी हींअर जेको आहे ढेर लॻी पई आहे, किचिरो रुॻो हिते चारो तरफ़ नज़र पियो अचे ऐं उन सां गॾोगॾु ही शेड जेको ठहियलु आहे जंहिंमें माण्हू रहनि था उन जा पखा बि हिते मवाली लाहे विया आहिनि ऐं हिकु ॿ पखो लॻो पियो आहे, ॿिया पखा बल्फ सेवर हितां हर शइ जेको आहे तारूं पटे विया आहिनि ऐं हिते ॾिसो त ही मवाली रहनि था ऐं जेके हिन वक़्तु असांखे ॾिसी हितां उथी भॼी विया आहिनि ऐं हू उन्हनि सां गॾोगॾु हिन जो हिकिड़ो सबूत बि आहे त हिते ही ॾिसो पैसा बि पियल आहिनि। ही पैसा पिया आहिनि हिते ऐं ही गोरियूं आहिनि हीरोइनिन जूं
हे हीरोनी टेबलेट्स जेके आहे वापराइनि था, इंजेक्शनूं हणनि था, ऐं ही पैसा बि हिते ॾिसो पिया आहिनि, हिते पैसा पिया आहिनि, हे ॾिसो हेॾां पैसा पिया आहिनि, ऐं ही जेको आहे मवाली हीरोनी हिते रहनि था ऐं नशो कनि था। ऐं ही सिर्फ़ु हिन वक़्तु करोड़े रुपयनि जी बिल्डिंग हीरोनी ऐं मवालिनि जे वर चढ़ियल आहे। बाक़ी हिते लाल शहबाज़ कलंदर जे ज़ाइरीन जे लाइ कुझु बि कोन्हे को, न को हिते हिन वक़्तु का लाइट आहे, न को पाणी आहे। ऐं ही पोयां मुंहिंजे अपोज़िट में ॾिसो था लाल शहबाज़ कलंदर एशिया जी सभ खां वॾे अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो शाइनिंग शेर आहिनि, जेको रोज़ो आहे दरबार कलंदर, उहो बि नज़र अचे पियो। ऐं ही जेका जॻह आहे इहा VIP ज़ोन में आहे, जिथां VIP गोल्डन गेट आहे, जिथां वज़ीर आज़म हुजे, सदर पाकिस्तान हुजे, चाहे को बि मिनिस्टर हुजे, हिन गेट खां ईंदो आहे, हितां VIP लंघंदा आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे उन्हनि जी जेको आहे अदम तवजो जे बाइस हिन वक़्तु हीअ करोड़े रुपयनि जी बिल्डिंग जेका आहे वीरान लॻी पई आहे ऐं खंडरात लॻी पई आहे। असां सेवण जा वासी आहियूं ऐं मां पाण बि हिकु सेवाणी आहियां। मां वज़ीर आला सिंध खे चवंदुसि, उहो बि हितां जो आहे, ऐं असां आला अमलदारनि खे इहा अपील था कयूं त खुदारा हिन बिल्डिंग जो नोटिस वठी हिन खे फ़ाल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु माजिद अली कुरैशी, सहवण शरीफ।